जो थी आहियूं कर्जनि मां हिकिड़ो कर्ज़ी हुजे जान छॾायूं रगो कर्ज़ी केतिरा पिया अथनि खीसे में। हेलो हाँ बा अदा केरु हाँ सेठ ठीकु आहे यार सेठ ॻाल्हि ॿुध इमादी फसल मुंहिंजो सॼो तबाह थी वियो का शइ कान बती तोखे आसरो ॾिनो हुअमि न मूं सारियूं लहंदी तुंहिंजो सभु हिसाबु कंदसि अघु कोन थियो मूं जेॾीमहिल सारियूं खपायूं अघु हो कोन हाणे अघु वधियो आहे त मूं वटि का शइ कान्हे ॿारो बि हिकिड़ो कोन्हे को मुंहिंजो सारियुनि जो अच्छा टमाटे वारो आहे मुंहिंजे टमाटे में ॼाऊ थो देर आहे यदि मुंहिंजो टमाटो लहंदो 50-100 रुपया छली थी वेंदी हली मूं में को आसरो सेठ ना रख मूंखे घणो जो तंग कयो वणंदा चढ़ी टिप ॾिनो केस तोते थींदो हा डिॼी पियो हा ईमानदार मथां टिप ॾेई न सॼो केस तो सेठ चीक में मूंखे तंग कयो हा ऐं के अरे वरी ॿी ॻाल्हि पई अचे हलो अदा बैंक की किस्त यार पंहिंजो बैंक की किस्त मिली वेंदी तव्हांखे त घबरायो छो था हा यार बसि सेठ चीक में सारी मोकिले छॾी वञ सेठ चीक मोटी खां पैसा ॾिनो तव्हांजी बैंक की पूरी किस्तूं आजियूं कंदसि सभु किस्तूं ॾेई छॾींदसि छा तव्हां किथे बीठा आहियो मूं वारी भोंगी वटि बीठा आहियो आउं आहियां ई कोन हिते भाउ किथे किथे आहियां उहो छो ॿुधायां किथे आहियां मां मरणो आहे ॿुधायां तव्हां ॿुधाए हिकिड़ो ॿ सिपाही बि गॾु वठी हलो हा बाबा हींअर अहिड़ी जॻह ते आहियां मूंखे पाण खे लोकेशन जी ख़बर कोन्हे किथे आहियां झंग वञी वसायो अथमि झंग हा यार घटि में घटि हाणे कणिक जो आसरो आहे अलाह करे कणिक मां कुझु कमाया बाक़ी ॿारो खनि भिंडियूं बि कंदासीं यार भिंडियूं ॿिज महांगो आहे हाण महांगा दवाऊं महांगियूं हर शइ महांगी ऐं अटो जेको मिले पियो हींअर 120 रुपया किलो अटो पियो मिले 45 रुपया कटरो पियो मिले खंडु 200 रुपया किलो खंडु 200 रुपया किलो खंडु हाणे खंडु कंहिंजी आहे घणियूं मिलूं कंहिंजियूं आहिनि इहो मूंखे ॿुधाए गुनाह कबीरा थोरी करिणो आहे तौबा ज़ारी